त शहबाज खान जी हिकु ॻाल्हि मूं सम्झी आहे ज़फर। उहा कहिड़ी? जिते जॾहिं मतिलबु ॾिसंदो आहे ऐं सम्झंदो आहे उते उन ई नमूने अमल कंदो आहे। मां इहा ॻाल्हि कॾहिं खां कंदो पियो अचां क़ासिम। अॻु में ॻाल्हि न निकिती त शेर दिल खे घुरायईं। शेर दिल पाण घोटिजी वियो। उहो अलॻि मामिलो आहे। उनखे घुराए चयईं न असीं बादल ते कावड़ियल हुयासीं, पर जॾहिं न मुंहिंजूं अखियूं खुलियूं त जहान ई ॿियो नज़र आयो। यादि रखो ज़फर त शहबाज खान मतिलब जो यार आहे। थोरो न थिरंदासीं त माराईंदे देरि न कंदो। जेकॾहिं माराईंदो न त मारजी बि वेंदो, छो त ही क़ासिम करंट आहे। खारे या मारे। जज़्बाती न थी क़ासिम। ज़फर यार ईसन दुरुस्त आहे। जॾहिं जरगे जी ॻाल्हि कईसीं त पोइ लवाए छो वियो? ईअं थींदो आहे छा? असां केतिरियूं कुर्बानियूं ॾिनियूं। उन्हनि जी वटि अहमियत इहा आहे जो टके जो बि क़दुरु नथो करे। असीं सोचे कदम खणंदासीं क़ासिम। जरगो थींदो न थींदो जरगो। कोहर खे कुटको ॾेई हणो बहराम खान जी बिरादरी ते, ऐं जॾहिं असांखे चवे न त लवाए वञो पोइ पाणे जरगे जे लाइ जुतियूं घसाईंदो। कंहिंखे बि कुटके जी ज़रूरत न आहे। सब्र कयो, सभु सणायूं थी वेंदियूं। हा क़ासिम, ईसन जी ॻाल्हि दुरुस्त आहे। बाक़ी बहराम खान जी बिरादरी हलां करे आई त पोइ न छॾबन। ज़फर बि ज़मरक आहे ज़मरक। खबरदार! अथो पाण खे लाउती साबिर कत्ल केस में गिरफ्तार समझ। काको साबिर कत्ल थियो? सियाणो न तेज मीरल ने खबर अफकना जोशना। मां कत्ल ना है क्यों? साख सा तो चवा शहबाज खान का वधिक केड़ी साथी खपई? साहब शहबाज खान मुंजो दुश्मन आ। थाने ते हलेस त खबर पवेस केरु सजण आयस केरु दुश्मन आयस ने खबर अफकना जोशना। वठी हलस खरब इल्म थाणोटी ने खबर चोट ने खबर अफकना जोशना। तमादाला देख थड पकली त हलऊं। हलो बादल मुझो भाव साबिर दीन दुनिया में हिकड़ो ही भाव। बस त पेरन ते आयो ज़ालिमन वो भी कोन सटो। न रो, रोण सा मोटी तो नहीं दो न। हर लम्हे बर्बादी असा के दी घेरे। असा आखिर रो केड़ो कयो आ केंजो। मासी कीअं बि का बि महल अचे थी उनमें मुक़दर जो अमल दखल आ। सब्र खां सवाइ को बि रस्तो न आहे। मां मीरल सां पुॼंदुसि। बादल मीरल ना हो। शहबाज खान दरवाजे ते त शहबाज जो ही माण्हू लगे पियो जेको सॾण आयो हो। तव्हीं अलाह ते रखो नूरी। मां शहबाज खान सां पुॼंदुसि। अॼु क़ासिम वारनि सां सलाह कयां थो। बादल तू न वञ। असांखे खौफ घेरे वियो आहे। कंहिं वक्त भी शहबाज खान जा माण्हू लामारो ॾेई सघनि था। मासी कुझु करण जे लाइ निकिरणो पवंदो न। तव्हीं घर में एहतियात ऐं हिम्मत सां हुजो। अलाह सणाई कंदो। बादल वेश न गया असी औरतूं बेवस बणजी वञूं त छा थींदो? बादल असी वेशत जे घिरियल माहौल में रहूं थियूं। बादल जिते जिते औरत जी उहा इज्जत अहमियत नाहे रही।
औरत की इज्जत जी निगाह सां ॾिसण वारा औरत खे अगवा कनि त छा बचो। नूरी पंज ई आङुरियूं बराबर न आहिनि। रब्बुल आलमीन भलाई बाझ कंदड़ आहे। खौफ़ छॾे हिम्मत कयो, सभु सणाई थी वेंदी। बादल असीं ते निंदड़ क्यों थी वयूंसीं। अज वणी थो बाबा साईं मां आया ई वणण जहिड़ी शइ वणण जहिड़ी पर कंहिं महिल गफ़लत ताईं कमी रहिजी वेंदी आहे बाबा साईं। गफ़लतूं न कयो त पोइ सोभ ई सोभ आहे। तव्हां जूं कोताहियूं मुंहिंजी नाकामी जो सबब थियूं बणजनि। हाणे तव्हां बि कोताही न कयो न बाबा साईं। मां कोताहियूं कवी छा थो मुंहिंजे ऐं पंहिंजे लाइ सजाए में हाणे वीरम न विञायो। भला पाण देर कयो त भली वञी कयो पर गोहर जे बिले में देर न कयो त ताहिरी खाइण शुरू करे। सूबेदार खे चयो अथमि। सूबेदार मूंखे ॿधाईंदव छा बाबा साईं? न मीरल खे सुक करण लाइ चयो अथमि। बाबा साईं इन में बादल खे बि शामिल कयो। बादल खे? हा मता यो वारसी शुरू करे। चरगो मथा आहे। 25 तारीख़ मुक़रर थियल आहे। यो टरे न त पोइ निकाह बि कबो ऐं इन बादल खे बि ॾिसबो। तेतर वक्त गुज़रींदो मीरल सां मिलायोसि त मामलो ई ख़तम न हूंदो न फुणकंदो। तो गणती न कर ग्वारा। शहबाज खान के केर बि रोके नथो सघे। सोचा थो बादल न त बादल के मौत जो पास झटे विदो। ॿुधाए मां ऐं ॻण बेवाजिबी तूं ऐं मां मामे जे पुट सारंगल आहे कंवल जो संग ॾियण जे हक़ में हुआसीं। न हरगिज़ न। कंवल राज़ी हुई? न। कंवल रोईंदी रही। मामी थाणो जे नाइंसाफ़ियुनि जे पर चढ़ी वई। जॾहिं मां इहा तय थियल ॻाल्हि ख़तम थी वई ऐं सारंग बिरादरीअ जे झेड़नि जे वर चढ़ी वियो पोइ उन्हनि खे हक़ कंहिं ॾिनो जो कंवल जे मरते ताईं बि न मुड़िया। मां सहंदो आयुसि। कंवल मौत जे घाट चढ़ी वई। इन खां वधीक ॿी बेवाजिबी कहिड़ी थींदी ॿुधाए न मां। कंवल मां कंवल लीलायो पथकी ॾाढो लुछियो पर हुनजी कंहिं बि न ॿुधी। मां सदसि एहसास कयो त उहो ॿीहर ॿाहिताल में न वञे। कंवल मां कंवल जे क़त्ल जी तलापी नाहे कंवल जे क़त्ल जी का बि तलापी। दादा न कंवल जे लाइ मुंहिंजो बि अंदर कोरियल कपियल आहे। मुंहिंजी मासूम बेगुनाह जवानीअ में मोकिलाए हली वई। मोकिलाए न वई मां मोकिली मामे सोराब अञा चवे थी त मां खे न माफ़ कयां ऐं ठाव कयां। न मां न या कंवल जे रूह सां ना इंसाफ़ी थींदी। रुठो रहन भी मुनासिब न आहे दादन। फैसलो कराए। अम्मा तुझे करे सिर्फ तुझे करे छो तो तू मां आई
ऐं मां जो दर्जो उत्तम आहे। उन उत्तम दर्जे खे अहमियत ॾींदे इहो थो चवां त हू सभु रिड़ी अची तोखां ऐं मूंखां अची माफ़ी वठनि, पोइ सभु माफ़ कनि। इहो ई मुंहिंजो फ़ैसिलो आहे ऐं ॿियो कंहिं वटि बि फ़ैसिलो नाहे। मां नाहे कंहिं वटि बि फ़ैसिलो। वो भी तुझी हटाइन दादन, सागी अन्ना सागी सोच पिसजी त मां अकेली वई आहियां अज़ाबन में। डरी वञो मुंहिंजी नज़रनि खां। बाबल जरगे में दादन खे ॻाल्हाइण न ॾिजो। छो? हणी मुखालफ़त करे ॿेड़ो ॿोड़े वेहंदो। जरगो शहबाद जी बिरादरीअ सां आहे पगन। ही सिद्ध कंदो, ॾिसजो कंदो पुॼी पवंदो सांसे। पुॼण लाइ छफन घणो अथसि, पर अलाए छो कुझु करे नथो। छफन खे न्यापो ॾिनो ई मिलण जो। यही आयो आसे त दादन लाइ बि छेरा ॾिना थी मांसे। छफन जो रुगो रड़न ते ज़ोर आहे, लाथो दादन खे हिन महिल ताईं हथ बि कोन अथई। सुराब खे सटको ॾेई हयम दादन ते, पर छफन रहंड बि ॾेई कोन सघियो अथसि। अरे हिन वक्त ये ॻाल्हियूं बंदि करे। हराणो दे पगन खे। आवे ख़बर पई इन साजिशीअ ते जंहिंजो हथ आहे उहो केतिरो सगदार आहे असांजो। छा मतिलब आहे तुंहिंजो? ऐसा ही विषय में तव्हां थोड़ियूं थंभा बणिजी टेक ॾियोसि था, पोइ बि पुछो था ऐं ख़बर थियण जी कोशिश त कंदो न रेस। छफन तव्हां न कयो रेस, खुलियल आसमान उनखे इन तव्हां सां लोॾो न ईंदो। असांखे असांजे खिलाफ तो इस्तेमाल करे इहो काठ कुठे जण मुंहुं कुटे नास कदो सांस। अद में रहो छफन, नथो ॼाणी त बहराम बहरा। अई छफन चेरा रेस चेरा शक त हुयो, पर हाणे पक थी। ही पालियल छो प्यारा हूंदा आहिनि। डरी वञो मुंहिंजी नज़रनि खां। तूं जरगे लाइ सलाह बाबति घुरायो या गुस्ताखीअ लाइ घुरायो? खामोश। ऐसा उनखे रोक रोक उनखे, न त चाचा सुराब जो पलौद तो जा साम्हूं कदो सांस। अहिड़ो पाउ थींदसि जो रेसा तव्हां हिनखे सुञाणे बि न सघंदव। रेसा चई छॾियसि मुझे रुख न चढ़े मुझे रुख, न त कच्चो गिरी छॾींदो सांस। न ते आंगुर बि रखी ॾेखारजा, पतो पइजी वेंदी त बहराम बहरा। धाणो ओ धाणो। अम्मा ओ मां चुप छो आई? धाणो मुंहिंजी प्यारी मिठड़ी धाणो। हाँ अम्मा नाराज आ बाबा। अम्मा मूं महिल हिकु ॻाल्हि आहे त रुठल ॾाढी चङी थी लॻे। बाबा हाणे रुठल वरी सुठी कीअं लॻंदी? चुपचाप ख़ामोशी, न लुड़ न लुड़ाट, केॾो न सुकून लॻो पियो घर में। कन ई ठरिया पिया आहिनि मां, इन करे भले त रुठल हुजे। ॾिसना मां सॼो घर ई ठरियो पियो आहे। न बाबा अम्मा गुंगी थोड़ी आ जो न ॻाल्हाए। ॻाल्हाईंदी, वॾे वाते ॻाल्हाईंदी, बस थोरो नाराज़ आ। मूं महिल नाराज़ी चङी कोन परचाईंदोसांसि। जॾहिं परचायोमांसि त ॻाल्हाइण लॻंदी। अम्मा जॾहिं ॻाल्हाईंदी आहे
त पोइ हिन जो आवाज़ सॼे तर में पियो गूंजंदो आहे गोड़ वांगे। ॻाल्हाईंदी तो जड़े जे चवण ते ॻाल्हाइण बंदि कंदी छा धाणो? धाणो शफन शेर जी चाची आ। ते ॻाल्हाईंदी न त शीहण वांगुर गजंदी। तो जड़ा गर्जण ॿुधी भॼण जा खट गेड़ ताणींदा। हा धाणो धणकी आ, धणकी ना है। मैं बिस्मिल्लाह करा अपनी धाणो को। औज़ बिल्ला शू करा सुकल सोराब तू। अम्मा माटे इच्छा बड़ी ये साब पूरी त मुसा ब पूरी मुसा न ॻाल्हाईंदी कर। अमा मूमल तोखे चयम न त हीअ न ॻाल्हाए त चङो। इहो भला जहिड़ो वात खुले ज़बान चपन ते घुमाए जे ॻाल्हाईंदी न फासी वेंदासीं। अमा थियो बि ईअं। सोराब समझदार न त समझी तो मुखे अॻ में तो ते कावड़ा वरी जिन वात खुलियो त खेरो थी खिकराट शुरू कंदे। थाणो धणकिया ये धणकी ना है। चङो मां वञा थो शफर सां ॻाल्हायां चिरगे जे बाबा। मोटी अची पोइ तोखे ॾिसां। ये न थो चवी त थाणो जो दाबो बर्दाश्त करण ॾुखियो आ। को बर्दाश्त कंदो थाणो थाणो आ। सॼो ॾे सुञाणे थाणो खे धाणो धणकिया धणकी ना है। बाबे जी ॻाल्हि वांगुर फासजी वियासीं तो धणकीअ मां। असां ई न धड़कायो अम्मा, तूं ई हुज धणकी। बात न हणे अॼु न सुभाणे तुंहिंजो बिलो थींदो। थाणो धणकिया धणकी ना है। जरगो जरगो पिया कयो मिली वई तारीख़ बस न। रे सर चओ ईअं था ॼण तव्हां राज़ी न हुजो। मुझे यहाँ ते छंटो नाहे लॻो कासम। दादन खे कुझु कोन कयो जरगो त थिए पियो न। दादन खे धमाल निकिरिया त जरगे में मुंहुं ॾेई वञा। रस जॾहिं असां ज़ाती पलांद विसारे हथियार फिटी करे जरगे ज़रिए ठाह चाहियूं था त तव्हां पंहिंजूं ज़ाती रंजिशूं छो था रखो अॻियां? साबर जे घर पहुतो आहे या मुंहिंजी ज़ाती रंजिश आहे ईअं न। बेवकूफ़ीअ जी बि हद थींदी आहे। हुननि सां तव्हां कहिड़ा चङा हलिया आहियो जो दादन जी ॻाल्हि था कयो? साबिर खे कंहिं मारायो आहे? मूं मारायो आहे छा? ॻोठ वारनि त गोर खे भॼंदे ॾिठो आहे घिटीअ में। भॼंदे ॾिठो अथनि न या मारींदे? शादियूं न ॾेईसि न त पछताईंदे। माना त इहा ॻाल्हि सही आहे न रस? लॻे त ईअं थो ज़फर। जे आहे या लॻे थो त छा थी पियो? छा कंदो तव्हां? ब्लैकमेल था कयो मूंखे? मारे नीरल ऐं सम्झो गोर। नीरल साहब बादल बि सन्मुखा चुरचा बादल जी उनजो ख़ैर घुरो। रोकियो आहे मूं पुलिस खे। जेकॾहिं बादल खे कुझु थियो बि न त ही कासिम करंट आहे। खारे या मारे। बादल जे बारे में तसवर बि नथा करे सघो रस। बादल न साज़िशिया न शरारती। जेकॾहिं हुन ते कख बि किरियो न त पोइ ज़फर ज़मरक आहे ज़मरक। रईस जहिड़ो नथा चाहियूं उन करे तव्हां गौर सां गॾु पाण खे बि संभालियो। असांखे सॼी ख़बर आहे ऐं तव्हां बि ॼाणो था उन करे ढकी भली आहे। बसि रईस हीअ हथ थो ॿधांव मुड़ी वञो। बादल सां गॾु उन औरतुनि खां बि अलाह वॾो हिसाब वठंदड़ अथव। बुज़ुर्गी सन तुंहिंजी नन तंज़ भरिन नसीहतुनि जी ज़रूरत कान्हे का। जे तव्हां चयो न मञीदो ऐं इज़त न कंदो त न आसमान लरज़ंदो ऐं न धरती धुॾंदी ऐं न वरी मूं ते फ़र्क़ु पवंदो। वैसे ठीकु आहे जेकॾहिं तूं इज़त ऐं लिहाज़ कंदे न त असां बि कंदासीं न त पोइ ख़ैर आहे। रस साव रब जो आहे। इज़त करण सां इज़त जुड़ंदी आहे। वॾो आहीं हिन जो मतिलबु इहो न आहे त हर ॻाल्हि ते हुड़छी ऐं हर ॻाल्हि में तूं सही हुजी। पहिरां ज़फर रईस वॾो आहे छॾीसि। बाक़ी जेको थियो न उहो ॾिठो वेंदो। अचो हलो। छाते इहो लुड़
मचायो थन बाबा सही बड़ बड़ पई थी पवे ने गर्मी जो इन नाजायज फायदो वरतो आ इन्हनि खे अञा मालूम ई नथी सघियो आहे त शहबाज खान शहनशाह जी सगर क़दर खे बि शह ॾेई सघे थो। मासी तू छो थी परेशान थी? को न रहियो आहे बादल। मासी मां त आहियां न, मां हटी वियो हुउसि, अचण इन करे घटाए वियो हुउसि जो काको साबिर घटि वधि चवंदो ऐं सम्झंदो, इन करे न ईंदो हुउसि। तव्हां बि चवंदो त हलियो वेंदुसि। मासी बादल इन तकलीफ़ वारी हालत में छॾे वेंदे? ज़ाहिर आहे त तव्हां ते न मुंहिंजो हुकुम हलंदो न मर्ज़ी। मदद फर्ज़ आहे, फर्ज़ थोरो न आहे, फर्ज़ फर्ज़ आहे नूरी। अॼु ओपरा पे वारियूं ॻाल्हियूं पियो करियूं बादल। मासी ओपरो सम्झो वियो आहे, हेॾां ईंदे ॻाल्हि कननि ते पई। थियो मासी तव्हां पंहिंजी बिरादरी जे बजाए ॿी बिरादरीअ जे पनाह लाइ सोचो। तॾहिं बि मां चवां थो त शहबाज खान सां तव्हां लाइ लड़ियो आहियां ऐं लड़ंदुसि, ऐं चवंदो त हलियो वञ त हलियो बि वेंदुसि। बादल तूं छॾे वेंदी असांखे? मां छॾे वेंदुसि त छा फ़र्क़ु पवंदो नूरी? रब कंहिंखे नाहे छॾींदो नूरी। रब त कारसाज़ आहे, वॾी पनाह आहे नूरी। मालिक हर कंहिंजो आहे, माण्हू त छा जी त जणे जो बि रखवालो आहे। तूं असांखे न छॾिजांइ बादल, न त उन ॾींहुं हयातीअ तां वेसाव खॼी वेंदो। रब मालिक आहे मासी, ज़िंदगी त पई गुज़रंदी आहे ऐं न ई कंहिंजी मर्ज़ीअ खे मुंडे सघां थो। हर ॾुखी वेल रब कंदो त हाज़िर हूंदुसि। कड़ो ॾेई छॾिजो ऐं कड़ो पुछी पोइ लाहिजो रब जे हवाले। अम्मा बादल नाराज़ थी वियो आहे। हा तो दादन बाबति चयो न, शायदि उहो ॿुधी वरितई, पर बादल नियत जो साफ़ आहे, मुश्किलातुनि में असांखे न छॾींदो नूरी। रोज़ थो फेरे